ये पर्ची याद है इंजीनियर केरवा तो चौ तो सही ना इंजीनियर इंजीनियर माना बुधायो इंजीनियर छा के जेको इंजीनियर माना जेको राज़ो भला वाला मिस्त्री खड़ी हाणे इंजीनियर भला थोड़ो होशियार हूंदो ठाहिबो कीअं हीअं ठाहिबो हीअं त ॿियो इंजीनियर ओ इंजीनियर नेट दे वेही दीन सेखारे थो अदा कने इंजीनियर खां दीन सिखंदो या आलमन खां सची ॿुधायो पोइ इंजीनियर खां दवा को था वठो नेट ते ॾिसो न नेट ते यूट्यूब खोले पोइ लिखो मथे जे सूर जी दवा वो देर न कयो वञी वठी अचो स्टोर मां कोन वठंदो छो त ट्रक थल जी दवा ग़लत लॻी वई त हर सुर हली वेंदो कहिड़ो बि माण्हू अहिड़ो न अथव सुलझल जो कॾहिं बि नेट ते वेही करे दीन सिखे इहो ग़लति तरीक़ो आहे तंहिंजे करे इहो इंजीनियर आहे इंजीनियर खे कहिड़ी ख़बर त दीन छा आहे त मथे खणी जो इंजीनियर खे कहिड़ी ख़बर दीन छा आहे जेको पढ़ियो ई कोन्हे हुनखे कहिड़ी ख़बर जाहिल उनखे इल्म ई कोन्हे इंजीनियर को दीन सेखारींदो छा असांजा आलम ख़बर त छा चवंदा आहिनि इहा ॻाल्हि थोरी सम्झो हिकिड़ो हूंदो आहे फ़क़ीह हिकिड़ो हूंदो आहे मुहद्दिस हिकिड़ा हूंदा अथव हदीस वारा कीअं हदीस वारनि जो मिसाल ईअं जीअं मेडिकल स्टोर सम्झो था मेडिकल स्टोर ते हर क़िस्म जी दवा हूंदी हर क़िस्म जी मथे जे सूर जी पेट जे सूर जी अख जे सूर जी बांह जे सूर जी गुर्दनि जी फेफड़नि जी जिगर जी मादे जी पर दवा उहा ताईं वठंदव जेका डॉक्टर मुंतखब करे फ़क़ीह डॉक्टर आहिनि आलिम डॉक्टर आहिनि उहे जॾहिं के दवा खे मुंतखब कंदा त तूं मेडिकल स्टोर ते छा आहे त हदीसूं मदीने जे साईं जूं मुख़्तलिफ़ दौर में मुख़्तलिफ़ मक़ामनि ते असांजा माण्हू इहा मालूमात कोन था रखनि त हीअ हदीस नासिखा या हीअ हदीस मनसूखा छो त हदीसुनि जे अंदरि बि इहो नस्ख जो सिस्टम आहे हदीस जे अंदरि बि इहो निज़ाम आहे इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा असीं को उन सां बिना के दलील जे असांजो जहिड़ो कोन्हे उन जूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे ॻाल्हियूं इस्लाम जे ख़िलाफ़ आहिनि कॾहिं उहो नबियनि जी गुस्ताखी थो करे कॾहिं वलियनि जी गुस्ताखी थो करे कॾहिं हिकिड़ी ॻाल्हि कॾहिं ॿी ॻाल्हि पर वधि में वधि इहो तव्हां दलील वठी छॾियो त बाबा जेको इंजीनियर आहे उन इंजीनियर खे घुर्जे त वञी जॻहूं ठाहे नक्शा ठाहे उन जो इल्मनि में छा वञे असीं तफ़सीर पढ़ाईंदा आहियूं तफ़सीर बैज़ावी जे अंदरि या उलूम तफ़सीर में इहो आहे त क़ुरान करीम उहो पढ़ाए जंहिंखे बुनियादी मबादी जेके आहिनि उलूम हिकिड़ा आहिनि उलूम आलिया हमज़ा सां ॿिया आहिनि ऐन सां आलिया हिकु तफ़सीर हदीस ए आलिया ऐं हमज़ा सां ए आलिया जंहिंमें इल्म सर्फ़ा इल्म लहवा इल्म मानिया इल्म बयान इल्म बदिया एतिरो क़ुरान हदीस सम्झणु आसान कोन्हे को जेतिरो इंजीनियर जो अॼु मां आसान थो कयां इहो जाहिल क़िस्म जो माण्हू आहे ऐं असांजा वॾा वॾा आलिम सुन्नी उन सां मुनाज़रे करण लाइ तयारु आहिनि पर हमरा जॾहिं मुनाज़रे जी ॻाल्हि थी अचे न त ईअं लिकी थो वञे जीअं जीअं शींहं खे ॾिसी गिदड़ लिकी वञे सम्झो था ई अंदरि ख़तरो तोखे कहिड़ो आहे बसि एॾी ॻाल्हि हाणे मां जे दादू में वेही छा चवां तई भला इंजीनियर जा जेके पोइ लॻायो दादू में वठी अचोसि दादू में वठी करे उनखे उलमा जे साम्हूं विहारियो त कारा अछा पधरा थी वेंदा ऐं इंशा अल्लाह ताला अहले सुन्नत जा उहे आलिम आहिनि जो इंजीनियर जा अहिड़ा त पट्टा डाहींदा जो मरण ताईं इंजीनियर यादि कंदो पर रस्ते में ई किथे अटैक न पइजी वञेसि तंहिं करे इहो जाहिल आहे इन जे कंहिं बि ॻाल्हि जो एतबार न कयो अगरि इहो कोन लिखियो आहे त इंजीनियर कहिड़ी ॻाल्हि थो करे ऐं हुनजे कहिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियणो आहे बसि इहो चयो वियो आहे त इंजीनियर रस्ते खे काद्याननि जे रस्ते ते हलाए रहियो आहे पोइ इहो ई त असीं तव्हांखे चवंदा त इहो बदमज़हब आहे बेदीन आहे इस्लाम जे दायरे खां ख़ारिज आहे इन खां इज्तिनाब ज़रूरी आहे फतवा हुकुम इहो आहे
बाक़ी हाणे हुन जी जेके गुस्ताखियूं आहिनि उहे अलॻि तव्हीं पेश कयो त उन ते को हुकुम शरई लॻे थो उहो तव्हांखे ॿुधाए सघिजे। अलाह ताला तव्हां असांखे बद मज़हबनि खां बचाए, आमीन चओ, बेदीननि खां बचाए। आलम पंहिंजा सुनी वेठा अथव, उन्हनि वटि वञो, रहनुमाई हासिल कयो, इंशा अल्लाह ताला तव्हांखे छॾींदा कोन, क़ुरान मां हदीस मां दलाइल ॾेई मुतमिन कंदा। बाक़ी इंजीनियरनि जे पोयां हलियूं न, पोइ अलाह कंदो ख़ैर थी वए। अख जो ऑपरेशन करायो, गोॾे वारे खां कराईंदो त अखियूं बचंदियूं। इंजीनियर खां दीन न सघो, दीन सिखो मदीने जे साईं जे ग़ुलामनि खां। पर उन में बि जेके आशिक हुजनि, हिकिड़ा वॾियूं दामाऊं था कनि, असांखे वॾो इल्मु आहे, असीं वॾा आलिम आहियूं, तव्हांजा सुनी आलिम किथे आहिनि, असांखे वॾो इल्मु आहे, असां क़ुरान था पढ़ूं, असीं हदीस, तव्हांजा मौलवी शेर था पढ़नि, इल्मु किथे न। मां जो हाणे वरी ख़ुदा टोकूं कयूं, आलिम त हलिया वञनि, क़ुरान हदीस त को कोन्हे, पर मश्किला विहारियो, स्टेजुनि ते मश्किलियूं पिया कनि। तव्हांजे आलिमनि जी इहा हालत आहे। असांजा आलिम त उहे आलिम आहिनि जेके अल्हम्दुलिल्लाह अला ihसानी हवाई फेर करण वारा आहिनि। अलाह जे फज़ल करम सां क़ुरान जा बि माहिर, इल्म सर्फ, इल्म नहव, इल्म बानी, बयान, बदीह जा, लुग़त जा त माहिर आहिनि। पर हदीस पढ़ंदा त सिर्फ़ हदीस न, हदीस पढ़ंदे पढ़ंदे मदीने जे साईं जा जलवा ऐं दीदार बि कराए वठंदा। साईं मुख्तियार अहमद खे ख़बर आहे, असांजे सुन्नत जो वॾो आलिम हो मौलाना साईं शेखुल हदीस हज़रत साईं सरदार अहमद खान मुहद्दिस लाइलपुरी। इन जो शागिर्द हो साईं हाफ़िज़ जलालुद्दीन पीर, ये जेके इरफान मशहदी वारा आहिनि, इन्हनि जो पीर। वो जे असांखे अल्लामा सरदार अहमद या हदीस पे पढ़ाई त नबी ज़िंदा आहिनि, उन ते दलील पे ॾिनी। पोइ उन ते दलील ॾींदे ॾींदे चई त जीअं नबी ज़िंदा आहिनि, ईअं नबीअनि जे फैज़ सां अल्लाह जा वली बि ज़िंदा आहिनि। ॿुधो, शाह साहब नाबीना हो, हाफ़िज़ुल हदीस हो। शाह साहब चयो, साईं ओ उस्ताद साहब, जी बाबा, चईसीं काल घणो थी वियो, हाणे कुझु हाल थे कोन था सम्झो। माना दलील घणा ॾिनई, हाणे ॾेखार त वाक़ई वली ज़िंदा आहिनि। मौलाना सरदार अहमद खान चुप थी वियो, पर चल वफ़ात करे वियो। साॻियो शागिर्द मज़ार ते आयो ऐं अचे रुई पार कजी। ॼण पुछो त साईं रोई थो? जे उस्ताद साहब के 20-25 साल पहिरियां चयो हुन, काल घणो थी वियो, हाल अॼु जीअं मज़ार ते आयुसि त उस्ताद साईं ॿाहिरि निकिरी बीठो ऐं मूंखे चई त हाफ़िज़ साहब जलालुद्दीन शाह, काल तॾहिं ॿुधायो माई, हाल हाणे ॾिस। सरकार जे नौकरनि खे इहा ताक़त आहे त जेके मोहम्मद करीम जा पावर आहिनि उन्हनि जी छा इंतिहाई इब्तिदा। अहिड़ा असांजा आलिम। इन जे करे इन्हनि फितरी वारनि माण्हुनि खां बचो, जाहिल क़िस्म जो माण्हू आहे ऐं बिना कंहिं दाड़ जी। तव्हां बसि मूं चयो न वठी अचो हिते, छा वञे कंहिं बि सुन्नी आलिम वटि वठी वञो, उनखे चवंदा अचे त सही। बाक़ी नेठ ते वेही अंदरि कुकिड़ वांगुरु लिखियो, अरे छा थो कई, तूं मैदान ते त अच न, त ख़बर पए त मोहम्मद करीम जा ग़ुलाम तोखे ईअं भॼाईंदा जो तूं त यादि कंदे, पर जन कादनि जे पुष्ट बनाई असां तूं मोहम्मद करीम जे ग़ुलामनि खे ख़राब पियो करीं। उहे बि असांखे यादि कंदा त वाक़ई अञा मोहम्मदी शेर दुनिया में मौजूदु आहे। अल्लाह कंदो ॿेड़ा थींदव पार। मौज़ू मां मौज़ू पियो निकिरे, हाणे छॾियांव, असांखे बि परे वञिणो आहे। अल्लाह ताला असांजो अर्ज़ु करणु अव्हां जो ॿुधणु क़बूल करे। वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।